जीडीए पारां लाड़काणे में वर्कर्स कन्वेंशन कोठायो वियो, जिते जीडीए जे मरकज़ी अॻवान पीर साईं सबकतुल्ला शाह राशिदी, सैयद गोस अली शाह, सदरुद्दीन शाह राशिदी, गुलाम मुर्तज़ा जतोई, सरदार अली गौहर खान महर, शहरियार खान महर, हाजी मुनवर अली अब्बासी, डॉक्टर सफदर अली अब्बासी, MP मौज़म अली खान अब्बासी, आदिल इल्ताफ़ उनड़ ऐं अल्लाह बख्श उनड़ समेत ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते जीडीए जे मरकज़ी अॻवान पीर साईं पागारे वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल आम चूंडनि में माण्हुनि जीडीए खे वोट ॾिना, पर 2 ॾींहंनि खां पोइ उहे वोट कंहिं ॿिए जे खाते में हलिया विया। वोट बाक़ाइदा मिलिया जीडीए खे, लेकिन 2-2.5 ॾींहंनि खां पोइ कंहिं ॿिए जे खाते में हलिया विया। जीडीए ख़ुदा वास्ते इलेक्शन पई विढ़े, ज़कात फंड में इलेक्शन पई विढ़े ऐं पीपल्स पार्टी वारनि वटि अरबों रुपया, जंहिंजे करे इहो सॼो इलेक्शन जो नतीजो चेंज कयो। भुट्टे साहब, मरहूम भुट्टे साहब जे वक़्त में, मरहूम बेनज़ीर साहिबा जे वक़्त में सिंध में इहो रिज़ल्ट पीपल्स पार्टी खे न मिलियो, त ज़रदारी साहब कहिड़ो कारनामो कयो, इहो रिज़ल्ट उन खे मिलियो। जीडीए अॻवान हाजी मुनवर अली अब्बासी ऐं डॉक्टर सफदर अली अब्बासी जी मेज़बानी हेठि सनन लाड़काणे वारी रिहाइशगाह कोट दाराब ते जीडीए जे कोठायल वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे ॿियनि अॻवाननि वधीक चयो त जेका 2013 वारी इलेक्शन या 2018 वारी इलेक्शन बि असां गॾु जेका विढ़ी, उन जो मक़सदु इहो हो त असां तव्हां ग़रीबनि खे, हिन सिंध खे इन माफ़िया खां आज़ादु करायूं। तो भुट्टे साहब वारी मोहतरमा वारी पीपल्स पार्टी इहा न आहे, उहा मोहतरमा सां हली वई। इहा पीपल्स पार्टी आहे खाओ पियो लूटो फूटो, इन में सभिनीनि जी भर के खाने वाले सारे दोस्त हैं हमारे। पीपल्स पार्टी से किसी का कोई वास्ता नहीं, ये सब मफाद परस्त एक टोला आगे आ गया है जरदारी लीग के नाम से, जिसके अंदर अवाम के लिए खिदमत करने के लिए कोई जज्बा नहीं है। सूरत में अॼु जेको लाड़काणे जो पैगाम आहे उहो इहो आहे त बाबा सिंध बाज कोन्हे, सिंध में को ख़ला कोन्हे को, सिंध में जीडीए जी क़यादत में ऑल्टरनेट मौजूद आहे। इंशाअल्लाह ताला इहो इन जाली पीपल्स पार्टी खे ख़त्म करे दम वठंदो। सॼे पाकिस्तान में पंहिंजो आवाज़ उथारियो, पर उन वक़्तु बि उन टाइम में बि, छाकाणि त डेमोक्रेसी जेका आहे, जंहिंखे असां जमहूरियत चऊं था, उहा तेसि ताईं न हलंदी जेसि ताईं उनजी मुखालफ़त में ताक़तवर पार्टी न हूंदी। तो 2008 में जॾहिं मोहतरमा खे शहीद करे हिन पार्टीअ खे आंदो वियो हुकूमत में, त सिर्फ़ु हिकिड़े मक़सद लाइ आंदो वियो त हिन सूबे खे कीअं तबाह करिणो आहे। तव्हांजा पंहिंजा ई सिंधी हुकुमरान विहारे उन्हनि जे हथों ई हिन सूबे खे तबाह कराइणो आहे। उहा पार्टी किथे आहे जेका बेनज़ीर जी पार्टी? इहो सोचना जेका सियासत में जेका भुट्टे बेनज़ीर महरनि मां खणी आंदी रस्तनि ते, त उहा तव्हांजे वरी साॻी खणी रस्तनि मां वरी महरनि में खणी विया आहियो। वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब कंदे अॻवाननि जो वधीक चवणु हो त ज़रदारी लीग सां मुक़ाबले लाइ पीर साईं पागारे जी क़यादत में जीडीए हिकु बहितरीनु मुतबादिल तौरु मौजूदु आहे, तंहिं करे तमामु जल्द सिंध मां ज़रदारी लीग जो ख़ात्मो आंदो वेंदो। कैमरा टीम आमिर लाड़क ऐं जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सन TV न्यूज़, लाड़काणो।